अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सुपिया सिंध वाई सही मां यहाँ ज़ुएब ज़रदारी। नाज़रीन, अॼु के व्लॉग में असां गुफ्तगू कंदासीं सिंध में मनशियात जे आज़ार ते। इन मनशियात सिंध जा केतिरा ई गभरू नौजवान सिंध खां खसे वरिता आहिनि। केतिरा ई नौजवान पंहिंजूं हयातियूं विञाए चुका आहिनि, पंहिंजो मुस्तक़बिल तबाह करे चुका आहिनि। ऐं जेकॾहिं पाण शहरनि इलाइक़नि जी ॻाल्हि कयूं त मुंहिंजे ख़्याल में सिंध जो को बि नंढो वॾो ॻोठ हुजे, शहर हुजे, इलाइक़ो हुजे, ज़िलो हुजे, तालको हुजे, को बि डिविज़नल हेडक्वाटर हुजे, उहो मनशियात खां पाक कोन्हे। ऐं उतां जो नौजवान जेको आहे असांजो, उहो मनशियात खां महफ़ूज़ कोन्हे। ऐं हाणे उन मनशियात जे पखेड़ जा, उनजे वधण जा सबब त केतिरा ई सारा आहिनि, जेके मुख़्तलिफ़ वक़्तनि ते डिस्कस बि थींदा रहिया आहिनि, एड्रेस बि थींदा रहिया आहिनि। पर हाणे ताज़ो ई वरी हिकिड़ो इजलास थियो हुयो हिते, तव्हांखे ख़बर हूंदी, सिंध असेंबली जे अंदरि। ऐं उते जेका घरू खाते जी जेका स्टैंडिंग कमेटी आहे सिंध असेंबली जी, उते ऐं उनजी सदारत फरियाल टालपुर साहिबा कई, जेका इन स्टैंडिंग कमेटी खे हेड करे थी। ऐं उन दौरान उन ॾाढा सख़्तु क़िस्म जा जेके आहिनि से उहे हुकुम जारी कया। ऐं जंहिंखां पोइ अचानक पाण ॾिठो त पुलिस जेका आहे उहा तहरीक में अची वई। ऐं पोइ सॼी सिंध में हाणे ईअं जेका आहे जेतिरे वठ पकड़ मनशियात फ़िरोशनि जे ख़िलाफ़ु थियणु घुरिजे आहे, ओतिरी न पई थिए, बल्कि उन्हनि पंहिंजे पुलिस एहलकारनि जे ख़िलाफ़ु वठ पकड़ ॾाढी तेज़ करे छॾी आहे। इहो मसइलो शुरू थियो हुयो सांगड़ मां, ऐं पोइ उतां हिकिड़ो जेका रिपोर्ट साम्हूं आई, उन में इंकिशाफ़ थियो त SSP जी ऑफिस जो जेको अकाउंटेंट आहे या उनजा जेका हिकिड़ी टीम जा ख़ासि माण्हू आहिनि, उहे ई सॼो इन ज़िले में ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मनशियात खे पैट्रनाइज़ कनि था। जंहिंखां पोइ SSP सांगड़ खे हटायो वियो। ऐं पोइ इहो चयो वियो त कुझु ॿिया SSP बि रेडार ते आहिनि। ऐं उहो ख़ैर अञा ताईं उहा कार्रवाई, उनखां पोइ इहो ज़रूरु थियो आहे त फरियाल टालपुर साहिबा जे हुन एक्शन वठण खां पोइ हाणे उहो सॼो ॾमर जेको आहे उहो किरे पियो सिपाहियुनि जे मथां। सिपाही त तक़रीबन हर ज़िले मां के डिसमिस फ्राम सर्विस कया विया आहिनि, के सस्पेंड कया विया आहिनि, कुझु वॾा मुंशी जेके आहिनि उहे सस्पेंड थिया आहिनि, कुझु शायदि मथे इंस्पेक्टर लेवल ते या सब इंस्पेक्टर लेवल ते बि के माण्हू थिया आहिनि। पर बसि इते ई किसो रोकियो वियो आहे। पर जॾहिं त जेकॾहिं पाण इन जो जाइज़ो वठूं या इन शयुनि खे डिटेल में वञूं त हाणे ईअं कोन्हे त सिपाही असां वटि एॾो ताक़तवर थी वियो आहे जो हू SSP जी मर्ज़ी खां सवाइ, DSP जी मर्ज़ी खां सवाइ ऐं SHO जी मर्ज़ी खां सवाइ अहिड़ियूं शयूं कंदो हुजे। थाणा जिते विकामंदा हुजनि, अॼु माना मूंखे ॿुधायो त को सॼी सिंध में को हिकिड़ो अहिड़ो SSP आहे जेको इन ॻाल्हि जी गवाही ॾे, हल्फ़ रखे, क़ुर ते हथु रखी करे चए त हुन कॾहिं बि रिश्वत न वरिती आहे या रिश्वत नथो वठे, या वरी उहो रिश्वत न ॾेई करे त हिन ज़िले में आयो आहे। जॾहिं हू पैसा भरे ईंदो त पोइ ज़ाहिर आहे हू पैसनि जी ओगाड़ी ईअं ई कंदो त उन्हनि खे जेको आहे पोइ मनशियात हलाईंदो ऐं ॿिया अमन अमान जी सूरत ख़राबु थींदी, माण्हू अगवा थींदा, फुरूं थींदियूं। कराची जे अंदरि ऐं उनखां अलावा जेके ॿिया पंहिंजा ज़िला आहिनि, उन्हनि जे अंदरि हिकिड़ो फ़र्क़ु पुलिस जे हवाले सां इहो ज़रूरु आहे त पाण वटि इहे जेको पुलिस जो ॾेती लेती जो जेको हिसाबु किताबु आहे उहो महीने ते हूंदो आहे, जंहिंखे मंथली चइबो आहे। त जेको बि ॾोह थींदो या जेको अहिड़े क़िस्म जी जेका समाज जी बुराई थिए थी, उन जा महीने जा पैसा हूंदा आहिनि जेके थाणनि खे मिलंदा आहिनि। ऐं वरी थाणा गॾु करे वरी SSP साहिब ताईं पहुचाईंदा आहिनि, वरी SSP साहिब DIG, पोइ मथे ताईं इहो सॼे मथे ताईं वेंदो आहे। ईअं कोन्हे को त SHO बि एॾो मोतबर कोन्हे जो सॼो माल पाण खाई वञे, ईअं दॿो करे छॾे, ईअं त थींदो ई कोन्हे। हीअ हिकिड़ी सॼी चेन हूंदी आहे, छाकाणि त जेसीं ताईं SHO मथे न ॾींदो, मथियों वारो अञा मथे खे न ॾींदो, एसीं ताईं त कंहिंखे पोस्टिंग बि न मिलणी हूंदी आहे। त कराची जे अंदरि वरी उहो सूरत हाल इन करे डिफरेंट आहे त हिते वरी इहो साॻियो दधो हफ़्ते में थींदो आहे, हफ़्ते जे हिसाब सां थींदो आहे। यानी कि जेको बि कमु हूंदो उहो हफ़्ते जे पैसे जी ॾेती लेती तां हूंदो। ऐं उनजे लाइ छंछर जो ॾींहुं जेको हूंदो आहे, उहो वीकेंड जेको हूंदो आहे, उहो जेके बि ॿ नंबर कमु कनि था कराची जे अंदरि, उहे पंहिंजे पंहिंजे थाणे जे वॾे मुंशी खे या SHO खे छंछर ते शाम जो जेको आहे उहे पैसा ॾेई छॾींदा। आचर जो ॾींहुं मोकल हूंदी आहे, को कमकार न हूंदो आहे, त हू अॻे हफ़्तो हलाईंदा कमु, उनजे करे पेमेंट एडवांस में हूंदी आहे। त पोइ वरी हफ़्ते ते वरी उहो सूमर खां पोइ वरी साहब नकुद जूं मीटिंगूं थींदियूं आहिनि, वरी उहो हिसो मथे लेवल ताईं वेंदो आहे। त हिकिड़ो त पासो इहो आहे जेको जिते शयूं थी रहियूं आहिनि, पर असल इहो मामिलो तॾहिं सिधो थींदो जेकॾहिं मथी लेवल ते माण्हुनि खे हटायो वञे ऐं रुगो मुअतल करे छॾियो, डिसमिस फ्राम सर्विस करे छॾियो। जेकॾहिं तव्हांखे ख़बर बि आहे या तव्हांजी जांच में इहो साबित थी वियो आहे त को कांस्टेबल, को हेड कांस्टेबल, को SHO, को बि माण्हू
मनशियात में मुलविस आहे त छा उनखे मुअतल करे छॾणु बसि काफ़ी आहे, डिसमिस फ्राम सर्विस करे छॾणु काफ़ी आहे, पोइ उन ते त केस दाख़िल थियणु खपे, उनखे त जेल में हुजणु खपे जंहिं माण्हू जंहिंखे कानून जी हिफ़ाज़त जे लाइ मुक़ररु कयो वियो ऐं उहो वरी वञी ऐं मनशियात हलाईंदो हुजे, पोइ इहो त पुलिस वारो घटि मनशियात फ़रोश वधीक थियो त उनखे बि उएं ट्रीट करणु घुरिजे। ॿियो इहो त हीअ हेतिरी कुझु ॾींहंनि खां जेका वठ पकड़ थी आहे, हर ज़िले में कंहिंमें 13, कंहिंमें 18, कंहिंमें 30, कंहिंमें 40 सिपाही ऐं सभु इहे माण्हू मुअतल थियनि पिया, बरतरफ़ थियनि पिया, पोइ मनशियात फ़रोशनि खे छो नथो पकड़ियो पियो वञे, उन्हनि जे ख़िलाफ़ु क्रैकडाउन छो न शुरू थियो आहे। पुलिस पहिरां पंहिंजनि हेठे अमले जे माण्हुनि खे जंहिंजो कमु वीचार वञी उगाड़ी करणु हूंदो आहे उनखे तव्हां हणी छॾियो आहे। एस एच ओ जेके आहिनि सिपाहियुनि खां पुछो, वञी तव्हां पाण वञी हुन खां पुछो त उहो पाण ॿुधाईंदा जेकॾहिं मां कंहिंखां 20,000 वठी थो अचां त मूंखे त 2,000 मिलंदा, 18,000 त एस एच ओ ऐं वॾो मुंशी रखे थो, उन्हनि खां 2-3 हज़ार उहे मथे रखी वरी 2,000 DSP जा हूंदा आहिनि, वरी उन मां 15,000 10,000 SSP साहिब जा आहिनि, वरी ईअं ई मथे DIG साहिब जा आहिनि, मथे पोइ यको मथे ताईं किसो आहे। त हिकु त माना इहो बचाइण जी कोशिशि पई थिए त पोइ ठीकु आहे हेठि डंडो ॾियो मथे ॾियो ख़ैरु आहे। ॿियो इहो त जेका बहस इन करे वधीक इहो मौज़ू थियो त छाकाणि त जेकोबाबाद में पीपल्स पार्टी जे MNA मीर एजाज़ हुसैन जखराणी साहिब जो जेको नौजवान फ़र्ज़ंद आहे ज़ैद ख़ान जखराणी, उन जेको वफ़ात थी त ख़ैरु एसी ताईं त ख़बर न हुई, पर जॾहिं 2-4 ॾींहंनि खां पोइ एजाज़ हुसैन जखराणी साहिबु हिकिड़ी जेका प्रेस रिलीज़ बि रखी पंहिंजे सोशल मीडिया अकाउंट ते इहो लिखियो त हुन पंहिंजे वेॻे भाउ आज़ाद ख़ान जखराणी खां जेका लातालुकी करे छॾी आहे, उनजो फैमिली सां हाणे हुनजो को बि जेको आहे सो तालुक़ु न आहे, ऐं उनखां पोइ उनजे ख़िलाफ़ु वठ पकड़ त शुरू थी विया, त इहे सवाल उथणु शुरू थी विया त अहिड़ो छा थियो आहे इन फैमिली जे विच में, त हाणे इहे इतला अची रहिया आहिनि या इहे शयूं साम्हूं अची रहियूं आहिनि त इन साॻी मनशियात जी लत एजाज़ हुसैन जखराणी साहिब खां उनजो नौजवान पुटु खसियो आहे। बिल्कुलु इहो इंतिहाई वॾो ॾुख जो मक़ाम आहे एजाज़ हुसैन जखराणी साहिब जे लाइ। असांखे दिली हमदर्दी आहे हुन सां ऐं हुन सां ताज़ियत जो इज़हार बि कजे थो। ऐं मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं इन नौजवान जो मौत जेकॾहिं मनशियात वापराइण जे करे थियो आहे त उन जे सबबनि सां का रिआयत न थियणु घुरिजे ऐं उन जे ज़िम्मेवारनि जे ख़िलाफ़ु का बि रिआयत न थियणु घुरिजे। मां इन शइ जी हिमायत बि कयां थो, पर जेकॾहिं ईअं आहे बि त मुंहिंजे ख़्याल में मीर एजाज़ हुसैन जखराणी साहिब खे इहो अची दुनिया खे ॿुधाइणु बि खपे त जीअं दुनिया ताईं इहो मैसेज वञे, सिंध जे घर घर ताईं इहो मैसेज वञे त हीअ मनशियात ज़हर आहे, कातिल आहे, इन खां बचणु खपे। मनशियात ग़रीब वापराए या अमीर वापराए उहो ॿिन्ही जे लाइ कातिल ई हूंदो आहे। हू इन शइ में फ़र्क़ु नाहे कंदी मनशियात त हीअ अमीर खाए थो त बची वेंदो, ग़रीब खाए त मरी वेंदो, मौत ॿिन्ही जे लाइ आहे। तंहिंजे करे इन सां थी सघे थो अञा वधीक इन मूवमेंट खे ताक़त मिले त जंहिंमें माण्हू इहो ॾिसनि त भई हिकिड़ो नौजवान जेको आहे उहो हिकिड़े फ़र्ज़ंद हिकिड़े MNA जो उहो ईअं गुज़ारे वियो इन मनशियात जे करे। पर बहरहाल ज़ाहिर आहे उहा फैमिली हिकिड़ी ट्रामा में आहे, ॾुख में आहे, असां उनजी कैफ़ियत खे बि सम्झी सघूं था। पर मुंहिंजी जेका हुई, मुंहिंजो ख़्यालु हुयो त मीर एजाज़ हुसैन जखराणी साहिब खे इहे शयूं करणु खपनि। जेको उते कार्रवाई थिए पई, आज़ाद ख़ान जखराणी जा घर ॾाठा विया आहिनि, बंगला ॾाठा विया आहिनि, पेट्रोल पंप्स ॾाठा विया आहिनि, त उनजो बि को ज़रूरु इन ते उनखे वज़ाहत ॾियणु खपे त इहे छो ड्राया पिया वञनि। जेकॾहिं इहे ग़ैर क़ानूनी हुया त पोइ अॻु में छो न ड्राया, तव्हांजी लातालुकी खां पोइ इहे छो ड्राया पिया वञनि। जेकॾहिं इहे कब्ज़े जी ज़मीन ते आहिनि त छा जेकोबाबाद में सिर्फ़ु उहे ई कब्ज़ा आहिनि जेके आज़ाद ख़ान जखराणी कया आहिनि, ॿिया कब्ज़ा बि हूंदा। इहो DC साहिब ऐं SSP साहिब खे बि ॾिसणु खपे। ऐं सभ खां वॾो जेको हिते मामिलो उहो बहस में या करण जो या ॻाल्हाइण जो इहो आहे त सिंध जे अंदरि जेकॾहिं सभ खां वधीक मनशियात जेकॾहिं अचे थी त उहा इन जेकोबाबाद जे रस्ते खां ई अचे थी। त जेकोबाबाद जा रस्ता, इहे चौकियूं, इहे जेके जितां मनशियात इंटर थिए थी, उहा सॼे सिंध जे नौजवाननि खे मारे रही आहे। ऐं उतां ज़ाहिर आहे उहो जेकोबाबाद जे माण्हू खे बि मारींदी, कराची जे नौजवान खे बि मारींदी मनशियात, ठट्टो हुजे, सिजावल हुजे, बदीन हुजे, लाड़काणो हुजे, नवाबशाह हुजे, दादू हुजे, कंहिं बि ज़िले जे नौजवान खे उहो मारे सघे थी। त उते मनशियात फ़रोशनि जे ख़िलाफ़ु कहिड़ी कार्रवाई पई थिए। SSP साहिबु ठीकु आहे, DC साहिबु राति जो लाइटूं लॻाए अची बंगला ड्राइण लॻा आहिनि, सुठी ॻाल्हि आहे, सॼी राति कार्रवाई कई अथनि। जेकॾहिं हक़ ते आहिनि त इहो शयूं थियणु खपनि, पर इहो क्रैक डाउन उन्हनि मनशियात फ़रोशनि जे ख़िलाफ़ु छो न पियो थिए। उन्हनि चौकी इंचार्जनि खे पकिड़े जेल में छो नथो विधो पियो वञे। पर छाकाणि त सॼी सिंध में ॿुधो आहे त इहा जेका जेकोबाबाद जी चौकी आहे, इन जे इंचार्ज जो वाक सभ खां वधीक महांगो लॻंदो आहे। हाणे जॾहिं तव्हां चौकियूं वाकनि ते ॾेई छॾियो, थाणा वाकनि ते ॾेई छॾियो, तव्हां ज़िला जेके आहिनि उहे SSP टेंडर जे ज़रिए वठनि, त पोइ त ज़ाहिर आहे इहे धंधा त थींदा।
बसि इहो आहे त जॾहिं पाण जे घर खे बाहि लॻंदी आहे त सेक महसूसु थींदो आहे। ऐं मुंहिंजे ख़्याल में इहो सिंध हुकूमत खे उन वक़्तु बि इहो सेक महसूसु करणु खपे आहे जॾहिं हिते आम ग़रीबनि जा ॿार इन नशे में अची करे मौत जे मुंहं में वञी रहिया हुया। ऐं कराची में बि ॾिसो अहिड़ा खोड़ सारा वाक़िया थिया आहिनि जिते नौजवाननि केतिरा ई माण्हू पाण बुखे बि मारियो अथनि, ॿियनि माण्हुनि खे बि इन नशे जे करे मारियो अथनि। अजीब सूरत हाल आहे त असां वटि जेकॾहिं को वॾे माण्हू जो नशे वापराइण सबबु मौत थी वञे त उनखे लिकाइजे या उन ॻाल्हि खे ज़ाहिर न कजे ऐं उन ते या जेकर थी वञे त उन ते रियासत हुकूमत एॾो तहरुक में अची वञे। ऐं तव्हां ख़बर त 2 ॾींहं अॻु में बि कराची जे अंदरि गर्मी जी शिदत में 8 ॼणा मरी विया ऐं मुंहिंजे ख़्याल में उन मां 6 या 4 या 6 जेके हुया उहे माण्हू हुया जेके नशे जा आदी हुया। त उहे ईअं रोडनि ते उन जा लाश पिया हूंदा आहिनि त कलाकनि जा कलाक केरु खणंदो कोन्हे। त ॻाल्हि इहा ऐं इहा हालत सॼी सिंध में ई आहे। ठटो सिजावल बदिन जी मुनाला वरिता त इहे असां वटि मनशियात जेको आहे सो 3 रस्तनि खां अचे थी। हिकु जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त जेको बाबा वारो रस्तो आहे ऐं ॿियो जेको हितां कराची खां जेको हब चौकी वारो रस्तो आहे हितां आहे, ॿियो जेको कंबर शहजाद कोट खां रस्तो आहे। त इहे त 2-3 रस्ता आहिनि जितां मनशियात अचे थी ऐं उहा हिते सॼे मुल्क सॼे सूबे में पखिड़िजे थी ऐं पोइ बाक़ाइदा इन जो हिकिड़ो कारोबार हले थो ऐं वॾे पैमाने ते। ऐं छा इन में रुगो को इहे अफ़गानी रुगो चई छॾियूं या रुगो इहे चऊं इहे मुलविस न आहिनि। हितां जा सिंध जा वाइट कॉलर माण्हू पॉलिटिशियन्स इहे इन पैट्रनाइज़ेशन में मुलविस आहिनि। इन्हनि जी मर्ज़ी खां सवाइ हिते कुझु नथो थी सघे। उन जे करे ही जेको सॼो इन्हनि जो जेका कमु थिए थो उहो सॼो हिननि जी सरपरस्ती में थिए थो। हिननि जी मर्ज़ी जा SHO ते लॻनि था, उहो SHO लॻंदो जेको मनशियात खे क्रॉस कराईंदो। तव्हांखे मां ॿुधायां त मतिलबु रुगो कराची मां ठटे में रोज़ानो केतिरियूं ई गाॾियूं जेके आहिनि से उहे इंटर थियनि थियूं ऐं इहे जेके शुरू वारा थाणा आहिनि इहे त वॾे वाक़ ते विकामबा आहिनि। इन्हनि जा त रेट बि वॾा हूंदा आहिनि। ऐं ईअं इहा जेका कराची खां निकिरी मनशियात इन लोवर बेल्ट खां वञी हैदराबाद वरी हेॾे सांगड़ ताईं नवाबशाह ताईं जेका आहे सॼी इहा हितां वञे थी। हुतां 2 ज़िला जेके आहिनि कंबर शहजाद कोट ऐं जेको जैकोबाबाद आहे उतां जेका मनशियात अची उहा तव्हांजे अपर सिंध खे अफेक्ट करे थी। हेॾां बलूचिस्तान वारे रस्ते खां हितां जेकॾहिं अचूं था हब वारे पासे खां त उहा कराची जे अंदरि पोइ सॼो लियारी खां जी अहिड़े नमूने सां पोइ सर्कुलेट थिए थी। तव्हां जेकॾहिं पेरा खणंदो इन मनशियात जा त इन जा पेरनि जा निशान जेके आहिनि कंहिं न कंहिं हुकूमती माण्हू ॾे ज़रूरु वेंदा वञनि बि था ऐं उन्हनि जी या उन्हनि जी सरपरस्ती मिलंदी। काफ़ी जाइ ते त ख़ुदि पाण उन कारोबार में लथल आहिनि त छाकाणि त अंधो पैसो आहे हिकिड़ी माना ॿोरियूं पैसा भरिजी जॾहिं अचनि त उहो कारोबार कनि था, धंधो कनि था। छाकाणि त कॾहिं विच में तव्हांखे यादि हूंदो त कुझु वक़्तु पहिरियों नेब तमामु सिंध में घणी एक्टिव थी वई हुई। नेब जे एक्टिव थियण जे करे ठीकनि जो कमु ॿिया जेके अहिड़ा कमु हुया न उहे ठप थी विया हुया ऐं ऑफिसर्स बि माना डिॼनि पिया कुझु सयूं करण खां। तव्हांखे इन ते हूंदो त इन में CM अची चयो त वञी नेब असांखे एॾो असांजे ऑफिसरनि खे ख़ौफ़ज़दा करे छॾियो आहे जो हू सयूं कंदे बि डिॼनि था। उन वक़्त में इहे इन्हनि सियासी माण्हुनि जा किचन इहा मनशियात हलाए रही हुई। इन्हनि सियासी माण्हुनि जे इहे गाॾियुनि जा तेल ऐं ॿिया जेके ख़र्च आहिनि नौकरनि चाकरनि जूं पघारूं ॿिया ठठ ठांगर इहे इन मनशियात मां ई थी रहिया हुया। त हाणे इन क़िस्म जो जॾहिं माहौल हुजे उते मां सम्झां थो त इहो वॾो चैलेंज आहे फरियाल टालपुर साहिबा लाइ। त उहा जंहिं एफर्ट्स त वरिता आहिनि पर हाणे इनखे इन मामले खे मंतक़ी अंजाम ताईं बि वठी वञे ऐं सिंध में जेके बि माण्हू आहिनि। ऐं ॾिसो ॿी हिकिड़ी मुंहिंजी इन ॻाल्हि जी हिकिड़ी तस्दीक बि थिए थी त उन मीटिंग जे दौरान IG सिंध साहिबु चयो त असांजी पुलिस जॾहिं की अहिड़े मनशियात फ़रोश खे पकिड़े थी त पोइ तव्हांजी पार्टी जा माण्हू सियासी माण्हू उनखे प्रेशराइज़ कनि था ऐं उनखे चवनि था त उनखे छॾाइनि था। त उन ते फरियाल टालपुर साहिबा चयो त हाणे जेकॾहिं को बि तव्हां मनशियात फ़रोश पकिड़ियो असांजी पार्टी जो चाहे उहिदेदार हुजे MPA हुजे MNA हुजे को बि ज़िम्मेवार हुजे जेकॾहिं पुलिस सां राब्तो करे त सिधी रीति मूंखे ॿुधायो वञे त उहो केरु आहे। जेकॾहिं इन क़िस्म जी शइ थिए थी त पोइ कंहिं हद ताईं पाण इत्मीनान करे सघूं था त शायदि को डंडो खजे। न त पोइ इहो सवाइ कुझु ॾींहंनि जे उन जज़्बाती मामलनि जे ॿियो कुझु कोन थियणो आहे। 2-4 ॾींहं बसि इहो थोरो पुलिस एक्टिविटी ॾेखारींदी छो त पुलिस जो घर बि इन ई मनशियात मां हले थो। असांजे सियासतदाननि जी चुल्ह बि इन मनशियात मां ॿरंदी आहे। तंहिंजे करे हुननि खे का परवाह कान्हे त सिंध जो नौजवान तबाह थिए थो त तबाह थियणु ॾियो, सिंध जो नौजवान मरे थो त मरणु ॾियो, सिंध जे नौजवान जो जेको आहे सो इहो मुख़्तलिफ़ बीमारियुनि में इन जे करे वठिजी वञे थो त वठिजणु ॾियो। हो त अॻे पाण
इन चाहिनि इहो था त सिंध जो नौजवान इन नशे में क़ाबू हुजे, त जीअं हू सुभाणे असां खां सुवाल न करे, हुनखे इहो शऊर न अचे त भई गवर्नेंस सिंध में छो कोन्हे का, सिंध में माण्हुनि जा इशूज़ ख़तमु छो नथा थियनि, माण्हुनि जा मसइला जेके आहिनि उहे हल छो कोन था थियनि। उनजे करे नौजवान खां शऊर खसियो, नौजवान खां इल्मु खसियो, नौजवान खां मेरिट खसियो, नौजवान खां जेको आहे सो अकुल ऐं फ़हम खसियो। उनजे मोट में सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे मंशियात, उहा ॾेई छॾियो नौजवान खे, पोइ तव्हां सभिनी शयुनि खां आज़ाद थी था वञो। त हिकिड़ो वॾो चैलेंज ज़रूरु आहे ऐं मां सम्झां थो त इन ते ज़रूरु एक्शन थियणु खपे, पर उहो इन हद ताईं कोन थींदो त जेकॾहिं तव्हां 2-4 मंशियात फ़रोश पकड़िया, जेल में विधा, पर के कोटा हूंदो आहे। तव्हांखे मां मज़े वारी ॻाल्हि ॿुधायां थो त पुलिस खे जॾहिं इहे शयूं हर साल में पंहिंजा अंग अखर ज़ाहिर करणा हूंदा आहिनि त उन्हनि केतिरा मंशियात फ़रोश पकड़िया आहिनि, त उन्हनि मंशियात फ़रोशनि खे रखियलु हूंदो आहे त बाबा हाणे हिकिड़े महीने में, साल में 1 या 2 दफ़ा तूं को बि पंहिंजो हिकिड़ो माण्हू ॾींदे, हेतिरी चर्च गॾु ॾींदे, पोइ असां वरी हिकिड़ी फॉर्मेलिटी जी FIR करे रिकॉर्ड ठाहे तुंहिंजो हमरा जेल मोकिले छॾींदासीं, 10-15 ॾींहंनि खां पोइ हू ॿाहिरि निकिरी ईंदो। ईअं ई थींदो आहे सॼी सिंध में जेके बि FIR थियनि थियूं न मंशियात जूं, इन जो तव्हां मतन पढ़ंदव त तव्हांखे साॻियो ई मिलंदो। इहो हिकिड़ो वॾो, इहो बि हिकिड़ो अलॻि बहस आहे, इन ते पाण हिकिड़ो अलॻि विलाग कंदासीं त सिंध पुलिस जे अंदरि FIR जो मतन सेम हूंदो आहे, बसि पोइ हीअं थियो पोइ हूअं थियो, सॼी सिंध में जेको बि वाक़ियो थिए मतन सेम हूंदो आहे, बसि हुन में रुगो नाला ऐं टाइम ॿिया हूंदा आहिनि। ऐं ॿियो त मंशियात जी क्वांटिटी बि तक़रीबन तव्हांखे जेका आहे उहा सेम मिलंदी आहे, त जीअं एतिरे में माण्हू निकिरी अचे। पोइ ईअं ई तरीक़ो हूंदो आहे, अॼु फलाणो माण्हू जेको हलाए थो उनजो हिकिड़ो माण्हू ईंदो, पोइ त जेके मुलाज़िम उन वटि कमु कनि था उनखे कुझु ॾींहं जे लाइ जेल मोकिलियो वेंदो आहे, हिकिड़ो बसि फॉर्मेलिटी तहत भई, पोइ इहो ॿुधाईंदा आहिनि साल में फलाणे ज़िले में हेतिरा मंशियात फ़रोश पकड़िया विया। अब उहे वरी जॾहिं तव्हां साल में वञी उहे उन्हनि जो पीछो कंदो त ख़बर पवंदी त उन मां 99% माण्हू त आज़ादु थी ॿाहिरि निकिरी चुका हूंदा आहिनि। त हिकिड़ी क़िस्म जो जेका इहा रांदि आहे इहा ख़तमु थियणु घुरिजे। असां सम्झूं था त हिकिड़ो वॾी हिकिड़ी अलार्मिंग सिचुएशन आहे, ऐं ख़ासि तौर ते जेके एलीट क्लास जा नौजवान आहिनि उहे ग़रीब जे बनिस्बत वधीक हिन में इन्वॉल्व आहिनि। तंहिं करे हीउ इशू ग़रीब माण्हू जो, आम नौजवान जो त आहे ई आहे, पर साॻे वक़्तु असां वटि वाइट कॉलर जेको माण्हू आहे उनजो आहे, एलीट क्लास जो आहे, हीअ जेके MN MP आहिनि उन्हनि जे बि घर जो हाणे हीउ मसइलो बणिजी चुको आहे। उन्हनि जो नौजवान नसल जेके आहिनि उहे नशे जे लत में क़ाबू थी चुका आहिनि। आइस जो नशो हुजे या ॿिया अलाए क्रिस्टल, अलाए कहिड़ा कहिड़ा अजीबो ग़रीब नशा अची विया आहिनि हुननि जो नौजवान। छो त ग़रीब त मानी लाइ परेशान आहे, ग़रीब त एॾो महांगो नशो करे कोन थो सघे। ग़रीब त जंहिं ॾींहुं असां वटि पेट भरे न मानी खाधी उन ॾींहुं उहो नशे में हूंदो आहे, ॾाढो सुकून सां सुम्हंदो आहे, बाक़ी त उहो जेको आहे उनखे नसीब ई न आहे। तंहिंजे करे सभ खां वधीक जेको हिट पियो थिए नौजवान, उहो इन्हनि ई वॾेरनि जो नौजवान जेको आहे त उहो औलाद हिट पई थिए। ऐं हिन सां गॾोगॾु हुनजो जेके सियासतदान आहिनि, असांजा जेके बिज़नेसमैन आहिनि या असांजा जेके कामोर आहिनि, इहो उन्हनि जो औलाद तबाह पियो थिए। ऐं मुंहिंजे ख़्याल में थी सघे थो इहा हू बि हुजे, टिट फॉर टेट हुजे, जहिड़ी करणी तहिड़ी भरणी हुजे। छाकाणि त जॾहिं आम ग़रीब जो ॿारु नशे में मरंदो आहे, हुनजो लाश जिना अस्पताल, सिविल अस्पताल या सिंध जे ॿियनि अस्पतालनि में कलाकनि जा कलाक पियो हूंदो आहे। ऐं ईअं ई असां वटि शयूं रिपोर्ट थींदियूं आहिनि त भई नशो वापराईंदड़ हेतिरा माण्हू फ़ौत थी विया, या अॼु फलाणो जेको आहे सो हिते फलाणे हंधि जेको आहे उहा हिकिड़ो लाश मिलियो आहे, ऐं उन लाश में जेको आहे उहो सुञाणप जी नथी सघे आहे, पर इहो आहे त नौजवान लाश वापराईंदो। ईअं ख़बरूं ईअं तव्हां मीडिया ते ॾिसंदा आहियो। ऐं पर हाणे जॾहिं वॾनि माण्हुनि जूं इहे शयूं अचणु लॻियूं आहिनि त मुंहिंजे ख़्याल में इहो ॾाढो इन ते शयुनि खे ॾिसण जी ज़रूरत आहे। पुलिस खे वधीक इफेक्टिव करण जी ज़रूरत आहे, थाणनि खे आज़ादु करण जी ज़रूरत आहे, ऐं उन्हनि जूं मुक़ररियूं मेरिट ते करण जी ज़रूरत आहे। SSP खे बिना टेंडर जे पोस्टिंग्स मिलणु खपनि, SHOs खे बिना टेंडर्स जे थाणा मिलणु खपनि। ऐं ज़ाहिर आहे जॾहिं SSP पैसा न वठंदो त SHO बि कोन वठंदो, पोइ वॾो मुंशी बि कोन वठंदो। पर जेकॾहिं सभिनि खे पैसा मथे खां हेठि ताईं खपनि त पोइ सॼो भार इन्हनि ते ई मंशियात फ़रोशन ते किरंदो आहे। पोइ इन्हनि ते SHO ते बाबा ठीकु आहे, ॿी सभु कमनि जी इजाज़त ॾेई छॾियो। ऐं सिंध जे अंदरि इहो हिकिड़ी क्लियरली आहे त को बि नंढे मां नंढो ॾोह हुजे, केॾो बि वॾो ॾोह हुजे, उहो पुलिस जी मर्ज़ी खां सवाइ ऐं पुलिस जी इजाज़त खां सवाइ थींदो ई न आहे। ॾोह नंढो थिए या वॾो थिए, जेको पुलिस जे अंदरि हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु थींदो आहे मोकल, उहो पुलिस जी मोकल सां ई शुरू थींदो आहे। तंहिं करे पुलिस खे ख़बर हूंदी आहे त अॼु कहिड़ी जॻह तां फुर थींदी, पुलिस खे ख़बर हूंदी आहे त अॼु कहिड़ी जॻह तां जेको आहे सो मोटरसाइकिल फुरी वेंदी, किथे नौजवान खे अगवा थींदो, अॼु जेका मंशियात जी ट्रक आहे उहा केॾी महिल भरिजी पई हितां गुज़रंदी, कहिड़ी वेंदी। असां त हिते ॾिठो आहे पुलिस मोबाइलनि जे प्रोटोकॉल में बि उहे जेके शयूं हुतां वञनि थियूं, पुलिस वारा पाण मोबाइलनि में, या वरी का वीगो गाॾी हूंदी आहे, का वॾी गाॾी हूंदी आहे, उनखे अॻियां पोयां पुलिस मोबाइल लॻाए उन
मंशियात खे क्रॉस करायो वेंदो आहे त इन सॼे में पुलिस जेको आहे उहा 110% मुलविस आहे। तव्हां उन्हनि खे सज़ाऊं ॾियो ऐं उन खां पोइ तव्हां उन में इहो न आहे त तव्हां सिपाहियुनि खे सज़ाऊं ॾींदो या वॾनि मुंशियुनि खे ॾींदो, बाक़ी न त SHO खे बि हल्के फुल्के ते रुगो सस्पेंड कंदो त न थींदो। SSPs खे बि तव्हां सज़ाऊं ॾियो, DIGs जेके बि इन में मुलविस आहिनि उन्हनि सभिनी खे सज़ाऊं ॾियो। जेको बि करिणो थो कयो, पर ख़ुदा रा सिंध जे नौजवान खे नशे खां बचायो, मौत खां बचायो। अला भाई।